अवलला होली मालाल मजो धणी अवलला होली मालाल मजो धणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे सुख न सुता कॾहिं खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं खरकणा लाहे ओसियड़ो आहे खावड़ियुनि खे उन पंध जो सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे हूअं बि मोकलूं हाणे इहे शुरू थी गयूं हुजनि सारे जे करे पर जिते जिते बि जेके बि ऑफिसुनि वेंदा हुजनि कंहिं कमकार सां हुजनि अॼु वरी मोकल जो ॾींहुं पंहिंजे घरनि में वेठा हुजनि उन्हनि सभिनीनि खे भलीकार हुजे पोइ मुंहिंजियूं अदियूं हुजनि मुंहिंजी भेनरूं हुजनि नंढड़ा बालकड़ा हुजनि या जेके बि हुजनि मारू हुजनि सांगी हुजनि झांगी हुजनि जिते जिते बि तव्हां सां गॾु ॾिसंदा हुजो हमेशा जुड़िया रहंदा हुजो ऐं हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे हर ॾींहुं अवां पंहिंजे फ़िक्र ऐं ज़िक्र में हुजो ज़िक्र ऐं फ़िक्र जीअं पखियुनि जी लात हुजे पखी पखण बि सुबुह जो उथी करे चिचराहट करे पंहिंजनि बचनि लाइ पंहिंजनि आख़िरे जे लाइ पंहिंजे गुजर लाइ निकिरी पवंदा हुजनि त अव्हां बि जेके पंहिंजे सैर सफ़र ते केॾांहुं वेंदा हुजो पंहिंजे बचनि जे लाइ पंहिंजे बचनि जे खाइण पीअण जे लाइ आणियो ऐं चाढ़ियो जॾहिं अव्हां जी ज़िंदगी हुजे त पोइ अव्हां सवेर उथंदा हुजो वरी सवेर पंहिंजे माॻ मोटंदा हुजो ॿनी ॿारे जो कमु हुजे कंहिं बि मशीन जो कमु हुजे को हुनर जो कमु हुजे कंहिं दुकान जो कमु हुजे तव्हां टाइम सां वञो टाइम सां अचो बचड़नि खे टाइम ॾियो घर खे टाइम ॾियो इहो सभु कुझु अव्हांखे बि ॾिसणु खपंदो हुजे जे घर जी अव्हांखे तरतीब अहिड़ी ॾिनल हुजे जिन घरनि में सुठी तरतीब ॾिनल हुजे उते माण्हू जी ज़िंदगी बि पुरसुकून हुजे पर हिकिड़ो माण्हू चए त सभु कुझु जे आऊं हलायां चाढ़ियां उथां विहां त पोइ ज़िंदगी जो जेको वहिंवार हुजे न उहो ॾुखियो थी पवंदो हुजे माण्हू घर खां ॿाहिरि त पोइ घर जो सॼो वाकारो वहिंवार ॾुखो लॻो पियो हुजे पोइ माण्हू हुन जंहिंमें जहन में पोइ अहिड़ा के फ़ैसिला बि न करे सघंदो हुजे कंहिं सां उथण वेहण में ॿाह ॿेलीअ में दुनियादारीअ में दुनिया जा कम दुनिया में ॿिया हिक ॿिए जो साथ ॾियणु लाज़मी हुजे पोइ ओड़ो हुजे पाड़ो हुजे पंहिंजो हुजे पराओ हुजे या घर जा भाती हुजनि सो हिक ॿिए जो साथ ॾियणु लाज़मी हुजे साथ ॾियण सां ई माण्हू जी जेका हुजे उहा मंज़िल मिलंदी हुजे उनमें माण्हू जी कामयाबी थींदी हुजे सो 2 त 12 हुजनि अबा जे घर में अव्हां मर्द आहियो जे अव्हां जी घरवारी हुजे त उन भाॼईअ खे बि अव्हां जो हथु वंडाइणु घुरिजे जे भाॼई घर जी ज़िमेवारी संभालींदी हुजे त मर्द खे ॿाहिरियों कमु बाक़ाइदे करणु खपंदो हुजे जे अव्हां जी न्याणी संभालींदी हुजे अव्हां जी अमड़ संभाले त अमड़ खे घुरिजे त सभिनी खे हिक सारी को तरतीब में ॾियणु खपंदो हुजे तॾहिं वञी घर जो हिकिड़ो सुठो वहिंवार हले ऐं गॾियल जेके कुंटुंब हुजनि न उन्हनि में पोइ ख़ुशहाली बि हुजे उन्हनि जी तरतीब अहिड़ी ॾिनल हुजे पंहिंजा रुसंदा हुजनि त परची पवंदा हुजनि पर जे अव्हां अहिड़ो माहौल रखे छॾींदा हुजो रुठा त पोइ रुठा ई रहिजी वेंदा हुजनि त पोइ उहा ज़िंदगी जेका हुजे अणपूरी हुजे उन में पूरा न थींदो हुजे उन में उहा ख़ुशी न हुजे उन में का न का कमी अहिड़ी रहिजी वेंदी हुजे छो ज़िंदगीअ खे भरपूर नमूने सां जीअंदा हुजो ॾुखनि सुखनि हौसला अव्हां खां जेके रुठल हुजनि जेके अव्हां खां परे हुजनि जेके अव्हां खां दूर हुजनि उन्हनि खे वञी परचाईंदा हुजो उन्हनि खे गिराहटी पाईंदा हुजो छो त मोहबत में मज़ो हुजे मोहबत हुजे त ज़िंदगी हुजे मोहबत न हुजे त माण्हू जी ज़िंदगी कंहिं कम जी न हुजे सो इन सां गॾो गॾु जे वालदेन हुजनि छो न वालिद जेको हुजे हारपो कंदो हुजे त उनजो जेको औलाद हुजे उहो उनखे इन हारपे जी पूरी ख़बर हुजे पढ़ी लिखी जवान थींदो हुजे त पोइ भली कंहिं ड्यूटी में वेंदे कंहिं हुनर में वञे त पोइ तोखे अबा अहसास बि हुअणु खपंदो हुजे पोइ अव्हां वटि अहसास बि हुजे त हारीअ जी ज़िंदगी छा हुजे मज़दूर जी ज़िंदगी छा हुजे हिकिड़े सुघड़ जी ज़िंदगी छा हुजे उन्हनि वालिदेन सां ज़िंदगी छा हुजे हुनरमंद जी ज़िंदगी छा हुजे हे जेको सुठो सुठो माण्हू ॻाल्हियूं सिखे कंप्यूटर सिखे
तरक़ियूं करे उन्हनि जी ज़िंदगी छा हुजे इहो वरी अव्हां खे पोइ अहसासु थींदो हुजे जॾहिं अव्हां पंहिंजे बालकड़नि खे पढ़ाईंदा हुजो उन्हनि खे हुनर सेखारींदा हुजो उन्हनि खे सुठी तरबियत ॾींदा हुजो तॾहिं अव्हां खे ख़बर पवंदी हुजे। सो इन करे बालकनि खे घुर्जे त वालदेन जे अव्हां खे पाण सां गॾु वठी वञे कहिड़ो बि महिनत वारो मुश्क़त वारो कमु हुजे उन्हनि सां बांह ॿेली थींदा हुजो ऐं उन्हनि जो चवणु कंदा हुजो उन्हनि जो अदब कंदा हुजो उन्हनि जी आजिज़ी कंदा हुजो उन मां ई अव्हां खे सभु कुझु मिलंदो हुजे। सो बालक जेके हुजनि ॾाढा सुठा हुजनि सवेरे स्कूल वञनि पर ख़ासि करे उन्हनि भेनरुनि खे बि जस हुजे उन्हनि अदियुनि खे भाॼाइनि खे अमड़ियुनि खे त जेके सवेरूं थी पंहिंजे बालकनि खे तयारु करे स्कूल सुहिणनि गुलनि जी मोकिलींदियूं आहिनि वरी ज़िमेदारी समझी पोइ सीउ हुजे वाह हुजे पोइ गर्मी हुजे पोइ मींहुं हुजे खणी तूफान हुजे खणी हवा हुजे पर उहा अदी मुंहिंजी भेण पंहिंजी ज़िमेदारी समझी सवेरो उथंदी हुजे पोइ जेको पंहिंजो घर वारो हुजे उनखे कंहिं कमकार ॾांहुं रवानो कंदी हुजे पंहिंजे बालकड़े खे तयारु करे स्कूल मोकिलींदी हुजे उन्हनि अदियुनि भेनरुनि खे असांजो सलाम हुजे। हा असुल ज़िंदगी जीअण इहा हुजे उन पंहिंजी वालदा जो बि इहो हुजे उन असांजे भाॼे जो हक़ु इहो हुजे जेको अदा करे जेका घर में ॾाॾी हुजे उनजो बि हक़ु इहो हुजे त पंहिंजे पोटनि खे ॾोटनि खे घर में जेके बि हुजनि उन्हनि खे इन पासे हिमथाइणु खपंदो हुजे। हाणे ज़िंदगी जो वहिंवार मटिजी दुनिया जेका हुजे उहा सेनस जे पासे वेंदी हुजे उन पासे वेंदो हुजे माण्हू त दुनिया में कामयाब बि थींदो हुजे। सो दुनिया में अव्हां कामयाबु थींदा हुजो इहा मुआसिरे जी पाड़े जी मुल्क जी इहा नेकी हुजे ऐं गॾोगॾु वालदेन जी बि वॾी नेकी हुजे वालदेन अव्हां खे कंहिं मंज़िल ते ॾिसी उहे ख़ुशि थींदा हुजनि उन्हनि जो जेको बि थकु हुजे उन्हनि जेका महिनत हुजे उहो थकु उन में लही पवंदो हुजे। सो साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो प्रोग्राम जी शुरूआति थी चुकी हुजे थधि बि हुजे पर जेके ड्राइवर भाइर हुजनि कोहिड़े में गाॾी हलाईंदा हुजनि त थोरो स्लो आस्ते आस्ते हलाईंदा हुजो ज़िंदगी हुजे भले खणी 10-15 मिंट कलाक माण्हू को लाइट ई हुजे पर माण्हू पंहिंजी ज़िंदगी जो बि ख़्यालु कंदो हुजे जेके अव्हां सां गॾु मुसाफ़िर हुजनि हुननि जो बि माण्हू ख़्यालु कंदो हुजे उन्हनि सां नंढड़ा मासूमड़ा बि हुजनि अदियूं बि हुजनि भेनरूं बि हुजनि नौजवान बि हुजनि पोड़ा बि हुजनि पका बि हुजनि सो उन्हनि खे एहतियात लाज़मी करणु खपंदो। सो उन सां इहो हुजे त हिन मौसम में अव्हां खे काॾे वञिणो हुजे त टाइम सां निकिरंदा हुजो सवेर निकिरणो हुजे त पोइ अॻु ई निकिरी वेंदा हुजो छो त धुंध हुजे अव्हां खे लेट थी वेंदी हुजे त ज़हन पंहिंजो उहो ठाहींदा हुजो इहो न चवंदा हुजो त बसि कलाक त कलाक में पहुचणो पवंदो हुजे उन में तव्हां ॾिसो त केतिरा ज़िंदगी में हा रस्तो हुजे हुन में माण्हू जी गाॾी बि ख़राब थींदी हुजे को रोड जो बि मसलो हुजे अॼुकल्ह त वरी रोड बि जेके हुजनि घणी रस जे करे ब्लॉक लॻा पिया हुजनि राधुला हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े कलाम ॾांहुं हा लाज़मी हुजे कलाम सिख हयात जो मेलो बि मेड़ो बि हलंदो हुजे हिते हिकिड़ो प्रोग्राम बि हले हिते हैदराबाद में सो उन हिते बि ज़रूरु कचहरी करो मेलो हले पर शेख हयात जो कलाम हुजे पोइ भेटाए चयो हुजे त महबती मेड़े कोठ बदिजे हिकिड़ो तनी जे वेड़े पाण ईंदो बादशाह सो सुहिणो गीत हुजे शेख हयात जी शाइरी हुजे छो पेर पसारे वेठो आहे डूंगर डारे विझंदासीं सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां खोड़ सारियूं कचहरियूं कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भलिकार चवंदो हुजे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। सो अॼु आचर जो ॾींहुं हुजे असां अची हुजूं थोरो पंहिंजे अहिड़े सिस्टम में थिए घर में बीहंदी हुजे मुंहिंजो घर हुजे मुंहिंजी मर्ज़ी हुजे हिते बीहां हुते बीहां मुंहिंजी मर्ज़ी हुजे हा थोरो होॾे थी बीहंदी हुजे हिते बीहे तूं हुते बीहंदी हुजां हाणे हेॾे वरंदो हुजे को छा थियो हुजे तोखे वञा पुछी अचां हुन हर माह खां त छा थियो तोखे कहिड़ी ख़बर हुजे किथां आयो फोन आयो हुजे हाणे तूं पुछा करण वेंदो हुजे सॼो सिंध पंहिंजी हुजे पुछंदो हुजे हितां पुछंदो हुजां
मूं चयो वञी न त हिन सॼे हिन कम तूं खे हितां पुछंदो हुजे तुंहिंजो पैगाम उन्हनि ताईं पहुची वेंदो हुजे। न पैगाम त ज़रूर पहुचे पर बालक जेके हुजनि उहे उहे न ॿुधो हुजे पहिरीं जो पैगाम जीअं जो पहुतो उॾामंदा आयासीं। हल इहो कल्ह खां वठी इहो केशट तुंहिंजे मथे में फासी पई हुजे मज़ो हुजेसि कलाम में पोइ लफ़्ज़नि में इहो बि मज़ो हुजे। हा सही हुजे बसि लफ़्ज़नि में मज़ो हुजे। बस ओ जोगी हणी दे तूं ढारो तुंहिंजे आवाज़ में सुर न हुजे। गुर त हुजेसि हो को खाईंदो हुजे को मसाला को मिरियूं को मिर्च खाईंदो हुजे को धाणा को छा को हपुल हाजरी त को शीरी थींदी हुजे। अंधी हिकिड़ा आवाज़ हुजनि गज़ल गायक जहिड़ा हा, हिकिड़ा हा, हुजनि तुंहिंजो कहिड़ो हुजे? ॿुधंदी त हुजे हिकिड़ा हुजनि गीत ॻाइण जहिड़ा हिकिड़ा हुजनि फौक मथे खाइण जहिड़ा। हिकिड़ा हुजनि फोक आवाज़ हाणे तुंहिंजो फोक हुजे। हा असां पंहिंजो जेको हुजे सो हण बाबा हा हिकिड़ा हुजनि रूह खे राहत ॾींदा हुजनि। हा। ॿिया हुजनि असुल मगज में सूर कंदा हुजनि उहो हुजे तूं। हल न मोहन सुरण कलाम कुसंदो हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां वालेकुम सलाम केरु कहिड़े शहर खां वदा अदा वॾी महिरबानी हुजे लख थोरा में हुजे के अलाए छा भला लहंदो हुजे पोइ कचहरी कंदा हुजूं। वॾी महिरबानी हुजे साल जितो जो ख़ुशि हुजो सलामत हुजो थी विया हुजो जीअं तीअं बि भला शामिल थी विया हुजो। कराची गुलशन हदीद खां ते फोन कई हुजे सो शरीक थियो हुजे बालक त अॼु कल्ह खां मोकल हुजे घर में वेठा हुजनि अॼु आचर जो ॾींहुं हुजे सभु को घर में सुहिणे नमूने नेरन कंदो हुजे तयारी कंदो हुजे हिकिड़ा बालक त घुमण फिरण जी तयारी कंदा हुजनि वालदेन खे ॾाढो चवंदा हुजनि त हेॾे घुमण हलूं हेॾे घुमण हलूं पर हिकिड़ी जेका थधि हुजे न उन थधि जे करे माण्हू घर में हुजे त सुठो हुजे रांदि रूंद कंदो हुजे खाधा ठाहींदो हुजे उहे घर में ई पंहिंजे बालकड़नि खे खाराईंदो हुजे उन्हनि सां उते ई कचहरियूं कंदो हुजे उन्हनि खे खाणो ॿुधाईंदो हुजे उन्हनि सां भोग कंदो हुजे उन्हनि जे किताबनि जो ॿियनि जो टिनि जो पढ़ाई जो सॼी शइ जो ख़्यालु रखणु खपंदो हुजे। हा उन्हनि खे थोरो टाइम रांदि रूंद लाइ बि ॾियणु खपंदो हुजे वरी मंझंदि जो थोरो आराम वरी उथण माण्हू वरी वेहण बालकड़नि सां अव्हांखे असुल बालक थियणु खपंदो हाय शाबाश तॾहिं वञी जेको हुजे अव्हांजो बालकड़ो रिझंदो हुजे। छो इन सां न त हूअं पोइ इहो जेको हुजे त बालक चवंदो हुजे बसि मां हुजां रांदि खेॾी मोटी अचां पोइ मुंहिंजी मर्ज़ी हुजे जेॾी महिल मोटां सो ईअं न हुजे के वरी ईअं हुजनि बालकड़ा चवनि त हीअ रांदि कुॾंदा हुजूं या हीअ ॻाल्हि कंदा हुजे छॾींदो हुजे मथे में खणी सूर विधो हुजे तो ईअं बि ॿार सां माण्हू खे न करणु खपंदो। हा बिल्कुलु ईअं हुजे मोहबत बालक जी ॻाल्हि सम्झणु खपंदी हुजे ऐं बालक खे पंहिंजो दोस्त बणाइणु खपंदो हुजे बालक दोस्तनि जी तव्हां सां ॻाल्हि कंदा हुजनि वालदेन पंहिंजे जाइ ते हुजो एतिराम उन्हनि खे करणु ज़रूरी हुजे पर उहे खिलंदे मुरकंदे अचे चवंदा हुजनि बाबा हीअ ॻाल्हि हुजे अमां हीअ ॻाल्हि हुजे त पोइ अव्हांजी ॻाल्हि वञी ॻणपी हुजे त अव्हांजी इहा तरबियत हुजे जो बालक मूंसां अची कचहरी करे पोइ जेका शइ अव्हां हुनखे सम्झाइणु चाहींदा हुजो उहो सम्झी वेंदो हुजे सो हाणे बालकनि जी मोकल बि हुजे अॼु वरी बालकनि जे लाइ हिकिड़ो अहिड़ो गीत हलाए छॾ तूं ॿार हुजे न पोइ तूं ॿार हुजे ख़बर पइजी वई हुजे तो चयो हुजे बालकड़नि जो त पोइ मूंखे ख़बर पइजी वई हुजे न पोइ तूं ॿारनि वारो ज़हन रखी बसि पोइ ॻाल्हि साॻी हुजे त हाणे मैं इहो हलंदो पोइ मतिलब छा हुजे मतबल इहो हुजे त मूं अञा ॻाल्हि करे हुजे त तूं हाणे ज़ाहिरी ॻाल्हि हुजे हुन ॻाल्हि खे जेको हुजे भञण जो बि त के माण्हू जो कमु हुजे न ऐं समझदार ॿार हुजे तूं माना भञण बि त के सियाणे माण्हू जो कमु हुजे न जड़ तड़े जी ॻाल्हि त न हुजे न तूं समझदार ॿार हुजी हा पर इहो अञा सहूर अचणु खपंदो हुजे अञा ई थो हुजे हा हा उहो अञा कॾहिं थींदो हुजे त जीअं पोइ तूं बुसरी वञी भॼी पचाईंदी हुजी भॼी वञी चांहि गुड़ वारे भॼंदी छो हुजा माना तकड़ी वेंदी हुजी अंधी तकड़ी कहिड़ो महिमान ईंदा हुजनि मुंहिंजे घर में असुल मिजमाननि जी हाणे लेन लखे ओहो चवंदा हुजनि हिकिड़ो ई हुजे जेको सॼो ॾींहुं ॾिसां अखियुनि में चिपियूं पइजी वियूं हुजे तूं हितां घां त हितां थिए हितां घां त हितां थिए सॼो ॾींहुं तोखे ॾिसां पोइ हुनखे महिमान बि सम्झी मिजमान बि सम्झी रामण बि सम्झी पोइ रामलो बि सम्झी त पोइ हुनखे गुॾड़ो बि सम्झी हा हा अखियूं रामण जूं
ओ बरन मसाला अखियूं रामण जूं ओ बरन मसाला हाय ओ तू तो कजल छते चढ़ो बैठो हो जी हाणे ओ कजल रंग लावो वे अख न कढी विझंदो हो जी इनखे वर्ज़न्स कराईंदो हुजे वर्त सरी इनखे हा कराईंदो पाण त कंदो हुजे पहिरें सो हाणे हलंदा हुजूं त बालकनि जे नाम कंदा हुजूं बालकनि जी मोकल हुजे त पोइ बालकनि जे लाइ सुहिणो गीत हुजे जेको इहो ॾिसंदा हुजो पोइ हुन सीधी भाषा पारंट 2 जेको हुजे पारंट ॿियो हिसो ॿियो हलाईंदा हुजूं बालकनि जे नाम त इहे ॾिसो ख़ुशी कीअं थींदी हुजे उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजांव कि अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू ओ राधुल राधुल भला हाणे को हाथ जो करे हे रस्ते में ईंदे ईंदे वर्ग को 2 मिंट मना को है कमकार में हथ जा राधुला कर रही है हा तूं कम में असुल वॾो हुजे सुबुह सां लेपा हणंदी हुजी सुबुह सां अटो ॻोहींदी हुजी तूं सुबुह सां वॾा थाम धोंदी हुजी सुबुह सुबुह सां उथी हुजां फरियाद न हुजनि सुबुह सुबुह सां हे जेके हुजनि हिननि जूं सवड़ियुनि जूं छेऊं धोतियूं हुजनि वेहणा धोता हुजनि हे हेड़ो परल गोपियो हुजे त बि हुकमकार हा तूं असुल हे तभी ना मन्नी हे 2-3 महीना तो रामण खे सुबुह जो तयार करे स्कूल मोकिलो हुजे वॾा श्रृंगार करे तूं हाणे वॾो बालकड़ो हुजे उन खमा है सुरमा विझंदी हुजां पोइ हुनखे जेको हुजे स्कूल जो थल होपराए चंदी जा हाणे हलंदो हुजे अरे है तो खत गाल कदे का फिकाई ना हेलो 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 वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां हलो अदा केरु कहिड़े शहर खां अदा आओ नालो त पंहिंजो ॿुधाए न इहो पंहिंजो हैदराबाद वारा अदा कासमाबाद खां ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजी चङो भलो हे अञा तूं पाण पंहिंजो पूरो नालो ई न ॿुधायो हुजे रामण ॻाल्हाईंदो हुजे हा साईं मक़सद छा हाल हुजे ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजी न सभु सभु सही आहे सुबुह जो कहिड़ी तयारी कई हुजे नेरनि करे छॾी हुजे अञा मूं प्रोग्राम जी नेरन कई हुजे मूं वांगे पहिरें प्रोग्राम जी नेरन कई हुजे भाऊ ईअं न हलो दा वॾी महिरबानी हुजे अधु अञा मूं वांगे ॾिसंदो हुजे चाह पीअंदो हुजे चाह पीअंदो हुजे को फराटो खाईंदो हुजे को दिमाग़ थोरो सोलो थींदो हुजे उन खां पोइ वरी कचहरियूं काइम लॻियूं पयूं हुजनि इहो मूं वांगे अञा ॾिसंदो हुजे त कोन हुजे त नास्तो कोन हुजे नास्तो न हणंदो हुजे जे त उम्मीद हुजे जे उम्मीद हुजे त न नेरन मिलंदी हुजे माना हुन खां उम्मीद हुजे उम्मीद हुजे त माना हफ़्तो अगर वांदो हुजे वांदो हुजे या घर में मुंहुं जहिड़ो हाल हुजे अधे जो वांदो हुजे न वांदो हाल त ॻाल्हि थकी हुजे न सम्झंदो छो न हुजे ॿे त न ॿुधो हुजे न बसि घर में अव्हांजी हुकूमत जेका हुजे न उहा बि असांखे सदाईं गरीब आवाम वांगी रखियो वेठो हुजे गरीब जे खीसे वांगे चती लॻल हुजे तो अव्हां बि हुकुमराननि वांगी सदाईं असांखे मजलूम रखियो वेठो त सनीदो हुजे हुकुमराननि सां असांखे मिलाईंदो हुजे पोइ असांखे त वरी बि को रहम थिए को करम थिए हुननि खे त न रहम जी नज़र न करम जी नज़र हुजे हे तो खाई पी न लखण त हुजे हा पोइ तुंहिंजी मर्ज़ी जे जेल में नेरन ॾियो न ॾियो पोइ जहिड़ी ॾियो पोइ चओ त बसि ही ड्रामा पिया हुजनि हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम सलाम नमस्ते इधर सुबह सुबह साज पहुंची वियो जी हा
आज बस सरे सच्चे कही है तो ना ये चार में होंगे ना तेरे प्रोग्राम में कितने समय कर आयो हाँ मन इंतजार में बैठो हो जी के केड़ी मलईंदा हो जंदा मां बाप फोन कड़काई तो हो जा बिल्कुल बिल्कुल समझा बियो तो खैर लगो पियो हो जे न कड़ो कमकार करे हिन वक्त समकार है कुछ को दे हाँ, बिल्डिंग उठाईंदो हुजे। सब के निकली गयो ना जा पटन कर बात है ॻाल्हियुनि जी बिल्डिंग ठाहींदो हुजे हैदर भट्टी पुछे कहिड़ो कमु करे मूं चयो अधो हैदर बसि घर हुजे पोइ इहो फसल लहे उनजे इंतज़ार में हुजे त हिनखे खपाइणो कीअं हुजे बसि दोस्तनि सां गॾु चांहि पीअंदो हुजे हाउटल ते पोइ घुमणु वेंदो हुजे किथे किथे लाहौत वेंदो हुजे इहो हिनजे ज़िंदगीअ जो वहिंवार हुजे बिल्कुल ये हमारे हैं आए मुझे क्या है तारू घर में दोस्तन प्रोग्राम में ड्राइव कर आके में निकली ना तारू घर कारूंझर वेंदो हुजे जी हां उहो थधि थींदी हुजे उते बर्फ़ पवंदी हुजे ख़्याल सां इसका कोट मोट खणे दा जो खणे दा हो ना हा हा ईअं बियो हुजे तो सब खैर लगो पियो हो जी न भाऊ शहर सफर तो न निकतो हो जी छा अॼुकल्ह वेंदो हुजे हाणे कारूंझर ते हाणे वेंदो हो जी सो वॾी महिरबानी हुजे अदा वॾी महिरबानी हुजे सभिनी सर खे सलाम ॾींदो हुजे अदा ख़ुदाबाद वारनि सभिनी खे सलाम हा हा जेके ख़ुदाबाद जेके कुर्ब हुजे जिते नवाजा मोहबतूं हुजे नवाजूं सो माण्हू घुमण लाइ बि जिते जिते वेंदा हुजनि घुमण जे लाइ बि ओड़ी तयारी करे वेंदा हुजो घुमण लाइ वेंदा हुजो त स्पीड में न वेंदा हुजो जे तव्हां इहो स्कूटर ते वेंदा हुजो त बि उहो बि स्पीड में न काए वेंदा हुजो सीअ खां बचंदा हुजो सीटर पोइ जोराबा पोइ टोपला पोइ हथनि में पोस बोस पाए पोइ निकिरंदा हुजो थधि जो जोर तमामु वॾो हुजे हवा लॻे जितां कितां हवा लॻे सो हुन सां करे हलो रखोना दा सागे साल हुजे अदा साल हुजे अदा यार यो बोलो गाना तो बता कल मो बुधो कोन यार तूं असांजो हेड मास्टर हुजी हाणे अदा हमारी बंदी दे रे हारी की कमदार बड़ी जा कमदार वरी तो हारी कमदार बसि पोइ तव्हां बि कमदार खे वरी चवंदा हुजो त इहो बसि तूं हिते मालिक हुजी त पोइ ईअं कंदो हुजे न कमदार वरी गणपति के में बाहु तक उबज में आना न न ॿधबो कीअं उन्हनि खे सम्झाइबो हुजे समझा ना कोई खोले जगह ना पूरा तैयारी है बसि वरी वरी सम्झाईंदो हुजे ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे चङो भलो हुजे राजपूत आया मुझको जो वरदार बारी है बहुत जगह दिया कल्ह यार तुंहिंजे करे इहो कलाम हलाए में माना ॾिठो न जे पोइ हाणे इहो तो फोन किए ही ना यार पोइ इहो हाणे तो अदा तो ते टिकी चढ़ी हुजे हां टिकी चढ़ी बट की तो जो बस हा 2 टिकूं चढ़ियो हुजनि वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजे नवाजा मोहबतूं हुजे नवाजूं सो अधो इहो फरमाइश ला माना फोनड़ी सीड़ जी कलाम जे फरमाइश ला पंहिंजो जेको हुजे हुनखे माण्हू नठ मयार बि ॾींदो हुजे हा, हा। पोइ हुनखे ॾुख जो इज़हार बि कंदो हुजे हा, हा। पंहिंजे सां त इहे सभु शयूं हुजनि न हा माण्हू हा इहे सम्झो त जहिड़ो हुजत हुजे पंहिंजनि सां पोइ हा इहो इहे असांजो जेको घर हुजे इहे सम्झंदा हुजो इहो अव्हां सभिनी जो पंहिंजो घर हुजे संधवासन जो इहो सिंधवासिन जो हिकिड़ो ही झुगड़ो हुजे हा इहो जेको सॼो उन्हनि जो हुजे हा इन झुगे जो अव्हांखे ख्यालड़ो रखणो हुजे त ही झुगे वारा जेके हुजनि इहे दुनिया में ही पंहिंजे धरतीअ ते रहंदड़ जेके हा, असली इहो ई रहवासी त- हुजनि इहो ई त असांजे सिंध जी सूंहं हुजे न हा पोइ हिन में पोइ असांजो उत्तर लाड़ो काछो उत्तर इहो सभु हिन में जेके रंग लॻल हुजनि इहे। जेतिरो महल माड़नि में सुकून न हुजे उनमें एतिरी मोहबत न हुजे जेतिरी कखनि में हुजे जिन वटि हुजे उन्हनि वटि हुजे पोइ हिन ही भाषा जे लाइ कखनि में रमण मोहबत बि हुजे ख़ुशी बि हुजे गुरबत भली हुजे पर मोहबत क़ाइम हुजे त उहा गुरबत माण्हू खे ईअं सम्झ के अमीरीअ खां वधीक हुजे सिक में अल्लाह सिक में अहिड़े केॾे हमासी हूर खे कलाम ॿुधाईंदो हुजी जा मुआ अल्लाह सिक में सिकीअ खे कीमा सिकाए दिल बर हल 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 मुंह कंदो हुजे ॾे अखियुनि जा प्यारा दिल बर इहो दुलारा कलाम त तो कुझु हुजे हा पर इहो भॼ भॼा छो कई हुजे पेट में वकड़ हुजे सिक में अल्लाह सिक में अल्लाह सिक में
सिकी अखे की छा ना करी हो? सिकाए इहो छा करे जरे घट निरड़ में लगे हुजे हाणे इनखे छा थींदो हुजे लठ सां लठ सां छा थींदो पो वाह रे वाह आही तो मोर असल इन सां ॻाल्हियुनि सां कुझु न थियो हुजे सो हाणे हिन सां लठ सां हिनखे छा थींदो हुजे ॻाल्हि हो छा को हिते तो सामा गलत करां हो तो सामा को हिते न जेज कई हुजे जुल्म कयो हुजे हलो जी जी अबा केरु कहिड़े शहर खां भा साईं सिद्धी को ॻाल्हाए था सिद्धी बलोचिस्तान खां अदा भली करे आयो जी ख़ुशि हुजी चङो ख़ैर आहे न साईं तकड़ा हा ख़ैर ख़ैर तव्हांजे ख़ैर हुजे त बड़ो हुजो साईं असांखे हिकिड़ो दलाल चांडे जो कलाम तो ॿुधायो वञे साईं ज़रूर ज़रूर ॿुधाईंदो हुजे पंहिंजो नालो त ॿुधाईंदो जी साईं असां सिद्धी खां सोहा ख़ान शांत ॻाल्हायूं था ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजी साईं ताबेदार साईं ताबेदार ॿियो ख़ैर आहे न तव्हां ॾे हा असांजे बि ख़ैर हुजे साईं प्रोग्राम कीअं हुजे कीअं ॾिसंदो हुजी कॾहिं खां ॾिसंदो वांदा वेठा मिले जलाल चांद जो हिकिड़ो कलाम ॿुधाए छॾियो साईं हाज़िर हाज़िर असो ठका कराईंदा हुजो असांखे असांजे रामू जे फरमाइश बि करे छॾियो हा ज़रूर ज़रूर पर प्रोग्राम खे कॾहिं खां ॾिसंदो हुजी अदा महिरबानी हेॾी करे हाणे साईं असां वेठा ॾिसूं था ओ अदा महिरबानी तव्हांजी ओ अदा 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 मूं त कई हुजे बस हाणे तोखे छा थियो हुजे वरी ओ अदा मूं त कई हुजे बस ओ अदा ओ फोन वारा ओ अदा फोन वारा हाणे हलियो वियो हुजे ओ अदा बलोचिस्तान वारा फोन वारा पोयां वियो हुजां अधो निकिरी चुको हुजे मूं त कई हुजे बस तो मां ॻाल्हायो हुजे हुन ॿुधी न हुजे मूं कई हुजे बस वठी पोयां भॻो हुजां त मूं चयो अधे खे लारी निकिरी वई हुजे अधो वियो हुजे हलियो निकिरे बसि कल्ह गांडी अॼु अहिड़ा हर मां कल्ह बि हिकिड़ो काको आयो माना छॾाए छॾी अॼु बि न ते उहा छक्का 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 तूं बि अंधी तूं बि नेरन न कराईंदी हुजी नेराने माना ईअं अहिड़ी मल्हाणी वेंदा हुजनि सभु सभु असां हलंदा हुजनि त ख़बर पवंदी हुजे न घणे ॾींहं सो हुजे सो हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े सुहिणे कलाम जे ॾांहुं सो इहो कलाम मां ॾिसंदा हुजो मुंहिंजे अंगण ते आया आया ॾींहं ख़ुशीअ जा आया उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकु दफ़ो अव्हांखे रामण फ़कीर बागड़ी बि अव्हांखे भलीकार चवंदो हुजे हिकु दफ़ो ॿीहर सो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार सां गॾो गॾु इहो चवंदो हुजां त ही साल पंहिंजी पुॼाणीअ ॾांहुं वेंदो हुजे ईंदड़ साल जेको हुजे उहो साल अव्हां जे लाइ ख़ुशियूं खणी ईंदो हुजे ऐं कल्ह बि मूं इहा साॻी ॻाल्हि जीअं कई हुजे त ईंदड़ साल में अव्हां जेका बि पाण में कमी कोताही जा अव्हां खां अणॼाणे में के ॻाल्हियूं थी वयूं हुजनि उन्हनि खे दरगुजर करे नए साल में साईं जेको हुजे ज़िंदगी जी शुरूआत कंदा हुजो कमूं कोताहियूं हर माण्हू में हुजनि पर कमनि कोताहिनि खे वरी जेको हुजे माण्हू ख़तम करे वरी माण्हू खे नई साईं जेको हुजे ज़िंदगी गुज़ारण खपंदी हुजे इन जे लाइ त हर साल हिकिड़ो पाण सां अहद करणु खपंदो हुजे हर साल हिकिड़ो नंढो नंढो अहिड़ी सोच में रखी करे को कमु अहिड़ो कंदा हुजो पोइ ॾिसंदा हुजो त हिन साल में मूं इहो पंहिंजो कमु जेको हुजे इनखे पंहिंजे पाया तकमील जा हिनखे पुॼाणीअ ते पुॼायो हुजे मां हिन में केतिरो सभारो थियो हुजां केतिरो सगारो थियो हुजां इन में मूं कहिड़ो तजुर्बो कयो हुजे हाणे मूंखे छा करणु खपंदो पोइ विख वधाईंदा हुजो जेको माण्हू पर जेको तजुर्बे वारा माण्हू हुजनि उन्हनि खे त हूअं जीअण जी ख़बर हुजे उन्हनि खे जीअण जे ढंग ख़बर हुजे उन्हनि खे वणिजो वापार कीअं थिए फ़सुलु कीअं थियनि नफ़ो नुक़सान छा हुजे नफ़े नुक़सान खे न ॾिसंदा हुजनि
हू उन कारोबार खे उन कम खे जारी सारी रखंदा हुजनि त ज़िंदगी जेका हुजे उहा ॾुख सुख सां ईअं सलाड़ियल हुजे उन चवंदा सां न हुजनि के फुड़ी फुड़ी सां तलाह थींदो हुजे हा। पोइ फुड़ी फुड़ी गॾु कंदा हुजो कुझु जेको हुजे पंहिंजो खाईंदा हुजो पीअंदा हुजो पेट गुजर जी कंदा हुजो पंहिंजे बचड़नि जी कंदा हुजो कुझु वरी जेको हुजे माना गॾु करे रखंदा हुजो। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? साईं पटीदन मां डॉक्टर काशिफ राजपूत थो ॻाल्हायां। पटीदन मां डॉक्टर काशिफ राजपूत। डॉक्टर साहब भली कार हुजे अव्हांखे भली करे आया हुजो जी करे आया हुजो। महिरबानी साईं महिरबानी ॿियो ॿुधायो साईं। सभु ख़ैर हुजे। डॉक्टर साहब पटीदन ठीकु हुजे अव्हां ठीकु हुजो। प्रोग्राम कीअं लॻे मेहरान टीवी खे ॾिसंदा हुजो सबू जा रंग कीअं अव्हांखे लॻंदा हुजनि? साईं मां रंग तव्हांजा ॾाढा भला आहिनि तव्हांजो प्रोग्राम बि ॾिसंदा आहियूं। वाह रंग तव्हांजा माशाल्लाह ॾाढा भला मेहरान टीवी असां ॾिसंदा आहियूं पंहिंजे घर में शौक़ सां। वाह वाह मेहरान टीवी मां शौक़ सां ॾिसंदा हुजो। घर अॼु मोकल जो ॾींहुं हुजे शायदि तव्हांजो? हा मोकल जो ॾींहुं वञे करे असांजो गामणी राधा सां आजी राधा सां ॻाल्हायूं। महिरबानी हुजनि भाऊ। हा सो ये महिरबानी। अवां जूं मोहबतूं ये अवां जा कुर्ब हुजनि। डॉक्टर साहब जी जी ड्यूटी किथे हुजे? साईं पटीदन में विटनरी डॉक्टर आहियां। हा शाबाश। पटीदन में हा माना इहो चौपाए माल जो। जी जी चौपाए माल जो। चौपाए माल जो तो हे असांजा वरी ॻोठाणा इहे ॾिसंदा हुजनि त पोइ इहे वरी मूं वांगुरु चवंदा हुजनि ॼण सादा त इहो वटनरी छा हुजे सो इन करे चयो त चौपाए माल जो डाटकर हुजे डॉक्टर साहब। डाटकर। हाओ सो इन माल जो डॉक्टर चौपाए माल जो डॉक्टर। चौपाए माल जो सो पोइ उनजी भला का देखभाल इलाइक़े में बि इहा बि सही करो को सिस्टम सही हले इहो। जी जी हा ॾाढो हलंदो आहे ग़रीबनि जो माना ख़्याल बि कंदा आहियूं वैक्सीन वग़ैरह थियो ट्रीटमेंट वग़ैरह माल जी दवा इन हिसाब सां ॾिसंदा आहियूं पोइ ग़रीबनि खे फ़ाइदो ॾींदा आहियूं। चौपाए माल जी उते का या इस्पताल हुजे का क्लिनिक हुजे अहिड़ी का? जी हा क्लिनिक बि आहे हाली प्राइवेट कमु कंदा आहियूं माना बाक़ी सरकारी अस्पताल बि असांजे पटीदन में डिस्पेंसरी आहे जंहिंमें ग़रीबनि खे घणो फ़ाइदो मिलंदो आहे। पोइ भला अव्हां जो मालवंदनि जो राबितो हिक ॿिए सां जुड़ियल हुजे ईंदा हुजनि या पंहिंजे आधार जेका उन्हनि खे ॼाण हुजे उहो अञा ताईं दौर हले? खणी हुजे फीस तमामु घटि हूंदी आहे ग़रीबनि जे लाइ बाक़ी जेको आहे सो राबितो मोबाइल जे ज़रिए थींदो आहे जे राबितो कंदा आहिनि त असां उते उन्हनि खे फैसिलिटीज़ वग़ैरह ॾींदा आहियूं। माना इहे मालवंद अव्हां सां जुड़ियल हुजनि? हा राबितो फोननि ते हुजे न। हा न न भलो भलो हुजे थोरो इहे मूं चयो त इहे जेके चौपाए माल जा जेके डाक्टर हुजनि उन्हनि जूं के क्लिनिकूं इस्पतालूं पोइ किथे त चवंदा डाक्टर हुजनि ई कोन असांजे पासे माल खे ॾाढी ॾुखियाई थींदी हुजे मुख़्तलिफ़ बीमारियूं। डॉक्टर साहब हींअर माल में अहिड़ी कहिड़ी बीमारी हलंदी हुजे जेका अव्हांखे ख़बर हुजे त मालवंद माण्हुनि खे इहा ॻाल्हि असां हितां पुॼाईंदा हुजूं त माल जो ख़्यालु कंदा हुजनि? माल में हींअर जेकी घणी बीमारी आहे एक्सेस वॾे माल में गलगोटे जी वैक्सीन वग़ैरह कराइणी ॿियो इंटोटॉक्सीमिया जेकी आहे ईटीवी जी वैक्सीन उहा लाज़मी कराइणी ॿकरियुनि नंढनि मालनि खे ऐं वॾे ढोर खे जेको आहे सो एक्सेस गलगोटे जी जंहिंखे बीमारी चवंदा आहियूं उहो जेको आहे लाज़मी वॾे माल खे हणाइनि वैक्सीन वग़ैरह। वैक्सीन में इहो हूंदो आहे त जेको माल जेकॾहिं थी पियो न उन ते अटैक त वरी पोइ ट्रीटमेंट जेकी थींदी आहे त उन में जल्द असरु कंदी आहे न त वरी जेकॾहिं वैक्सीन न कराईंदा त वरी पोइ माल खे वरी घणो नुक़सानु थींदो माल मरी बि सघे थो। हा इहा ॻाल्हि सही कंदा हुजो त असांजो हिन वक़्तु ॾिसो त अहिड़ो दौर हुजे त पोइ ॿकरी हुजे छेलो हुजे में हुजे कहिड़ो बि ढोर हुजे त उहो केतिरो महांगो हुजे उनखे मालवंद कीअं ताते वॾो कंदा हुजनि पोइ उन्हनि जो उहो वॾो लॉस हुजे जो हिकिड़ी दवा जे करे या हिकिड़ी सुई लॻाइण जे करे उहो ढोर वेंदो हले त उन्हनि जी सॼी कई कमाई उहा हुजे। हा ग़रीबनि जो माल ते न असांजो त जेको माना ॻोठाणा माण्हू आहिनि उन माल ते गुज़र सफ़र उन्हनि जो आहे। हा माल मां ई त उन्हनि जो गुज़र सफ़र हुजे खाईंदा उन मां हुजनि न भाऊ। जी जी हा उन मां माल ते गुज़र सफ़र हुजनि। डॉक्टर साहब मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे अव्हां फोन कई हुजे कॾहिं पटीदन अचां त पोइ अव्हां सां कचहरी कयां त पोइ इहो माल वारी आहे थोरी आहे सिख्या मूंखे बि ॾींदा हुजो त मालवंदनि सां मां बि गॾु वठंदो हुजां उन्हनि जे माल जो ख़्यालु कंदो हुजां। हा साईं अचिजो पटीदन तव्हांखे ज़रूरु पंहिंजे जेको क्लिनिक ते असां रजिस्टर ते कराईंदासीं तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासीं।
इहा तव्हांजी आहे क्लिनिक बि ॾिसंदो हुजां चौपाए माल वारी त पोइ चकर बि ॾींदो पटीदन ॾाढी भलो शहर हुजे मूंखे ॾाढी सिक लॻंदी हुजे त पटीदन त पुॼंदो हुजां वञी पटीदन हाँ ठीक है तो बनता है ना कि बड़ी कभी घुमान जाता है जरे से अभ्यास वॾी महिरबानी लख थोरा वॾी महिरबानी लख थोरा सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो अदा कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं जो अवां पंहिंजो टाइम कढियो हुजे रामू राधा खे फोन कॉल कई हुजे कचहरियूं कयूं हुजनि ऐं पंहिंजे जेको हुजे ख़्यालनि जो इज़हार कयो हुजे ऐं असांखे बि जेको हुजे थोरी ॼाण खां मालूम कयो हुजे इहो पट त घुमी ईंदो हुजां वञा नौशहरो पोइ इहो मोरो पोइ इहो ठारूसा पोइ इहो पटीदन घुमी वरी हींअर रेल में इन्हनि जा चढ़ी सभिनी जा फोटू हुजनि न उहे कढाए हिते हणंदो हुजे ॿेली बाक़ी तूं घुमंदो कोन हुजी हा मूंखे ख़बर हुजे पोइ हीअं वञा वरी हीअं पटीदन मां वरी पोइ रेल गाॾीअ में चढ़ी वरी अचे हिते लहंदो हुजां खीसे में ॾोकड़ बि त हुजनि न डंदरा हा सो हाणे वरी हलंदा हुजूं ख़बरुनि जो टाइम थी वियो हुजे सो ख़बरूं ॾिसण बि ज़रूरी हुजनि त दुनिया में छा वहे वापरे सियासत काथे पुती हुजे सियासत में कहिड़ा नवां लाड़ा ईंदा हुजनि सियासी सरगर्मियूं कीअं हुजनि अवाम जी हालत कीअं हुजे दुनिया में ॿियो कुझु नओं अहिड़ो छा थियण में वेंदो हुजे सो इहो ज़रूरु ख़बरुनि मां मालूम थींदो हुजे वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं ईंदे चवनी आव वींदे चवनी वेह ईंदे चवनी आव वींदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधुल ओ राधुल हे तव्हां खे अव्हां खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवंदो हुजां आऊं हुजां रामू त पोइ राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हाणे वरी पोइ पोती पाए घूंघट जो करे आऊं वरी राधुल हुजां अव्हां खे भलीकार चवंदे ओ हुते कुंड में वेहंदी हुजे हा पोइ वरी असीं सरती असांजी हवन वाह में वेठी हुजे सो तूं हाणे वॾा खाई खाए है ॾिसो कड़ी थी पई हुजे हा बसि कड़ी सो सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां ऐं इहा मौसम जेका जे सर्द मौसम इहा ॾाढी सुठी मौसम हुजे ऐं सच पुछो त जेके चारई मौसमूं हुजनि न इहे ख़ुशनसीब असां हुजूं जे इहे मौसमूं असांखे मिलियूं हुजनि इन्हनि मौसमुनि जा खाधा बि असां वटि हुजनि इन्हनि मौसमनि जा फ्रूट बि असां वटि हुजनि पर असां पंहिंजी ज़िंदगी कहिड़े आधार गुज़ारींदा हुजूं इन करे पोइ असांखे कॾहिं ॾिसंदा हुजूं त सीउ घणो लॻंदो हुजे पोइ गर्मी घणी लॻंदी हुजे छो त असांजे ज़िंदगीअ में जेके कम हुजनि या असांखे कम करणा हुजनि उन्हनि में उहा तरतीब न हुजे जॾहिं माण्हू बेतरतीब थी वेंदो हुजे पोइ चवंदा आहियूं निंड पूरी न कंदा हुजो त उन ते केतिरा असर पंहिंजे माण्हू ते पाण ते हा हा पोइ हलो हेलो अबा केरु कहिड़े शहर खां भा बशीर खोसो नगर पाकर कारूंजर रहियूं हा उहो साईं फ़कीर खोसा साहिब भलीकार हुजे कारूंजर ऐं नंगर खां आया हुजो मुंहिंजो रूह ख़ुशि थी पियो हुजे साईं अचो न कॾहिं नंगर में तव्हांखे घुमायूं असांजो कारूंजर हंध में असां ॾेखारियूं सर्दी जे मौसम में यार हाली त सी लॻो पियो हुजे हाणे वरी थोरो सी झको थिए त पोइ निकिरंदा हुजूं न आओ सही चवंदो हुजे सही चवंदो हुजे ओ अच कारूंजर ते अच नंगर ते ईअं चवंदो हुजे दा वाह 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 हा असांखे पसंदि अचे ॾाढो ज़बरदस्त ॻाल्हि फ़कीर ॻाल्हि चिटी कंदो हुजे हुन में का बि ज़रिए जी मिटी न हुजे का अचो न साईं असांखे दावत खाई वञो न पोइ प्रोग्राम कीअं लॻे नंगर ऐं कारूंजर तो ही फ़कीर जबरदस्त जबरदस्त फर्स्ट क्लास ॾाढो असीं शौक़ सां ॾिसंदा आहियूं भलो प्रोग्राम इन जी ॻाल्हि कहिड़ी अव्हां खे वणे जेका चवे त रामण ऐं राधुल सां कचहरी ज़रूरु कर डांस तमामु ॾाढी भली प्यारी लॻी डानस मुंहिंजे ओ छॾे ॾियो अदा तूं ॿिए ॾींहुं चपर न हणंदो हुजे त हमरा बीहंदो ई न हुजे पोइ
सुठो न भेण वाखाण कंदा त वधीक कुझु जुमड़ियूं हणंदो न हाँ वो उदा तो कोई न वने असल रामण असल ही बस बिठो हुजे खंपड़ियो है भली भली डांग तो अच मांगे सदाई बोले सभा पक्को सिंधी थियो छो पक्को अलाए मारा मु बागड़ी हुजा वरी चंदो पक्को सीधी हुजे यार ये के अरे वेस भलो कयो अथई न हाँ इए वेस भलो ॾाढो पसंदि आहे ॾाढो असांखे पसंदि आयो अदा तो बि सुठो सुञातो हुजे हिनखे वदा जी जी कॾहिं नंगर ते अचां कारूंझर ते पोइ उते इहो रक़स करां तोसां गॾिजी वे सुभाणे ॾाढो मज़ो हूंदो ॾाढो मज़ो हूंदो साम्हूं मोर बि वरी ईअं रक़स कनि वरी रामू हुजे वरी राधुल बि हुजे वरी अव्हां बि हुजो पोइ वरी असांजे कारूं जता आया हो कॾहिं हा साईं कारूंझर खे न ॾिसां त पोइ रामण ईअं ईअं हिते बीहंदो हुजे ओ अचो न साईं अचो 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 तव्हांखे दावत आहे असांजी बाबा न हुजे बाबा हिन धरतीअ मां सम्झो त मां फुटो हुजां पोइ मूंखे पत्थर वाहण वस्तियूं पोइ नंगर पोइ कारूंझर पोइ केटी बंदर पोइ कशमोर पोइ मोहनजो दड़ो पोइ माई कलाची पोइ हैदराबाद ठट्टो इहे जेके तारीख़ जी कारूंझर आहे न जी कारूंझर आहे न तव्हां सिया में ॾिसो ॾाढो मज़ो आहे हा से कारूंझर जी कहिड़ी ॻाल्हि करां माना हिन कारूंझर ते मथे वञा मोरनि जा वरी एॾा मोरनि जा टहूका ॿुधंदो हुजां ख़ुशी थींदी वदा मौसम में त सियारे में ॾाढो इंजॉय आहे हा यार सियार तव्हां अची ॾिसो दावत तव्हांखे मां एॾा ईंदुसि किथे वेठो हुजी लंगर पार्क ख़ुदि शहर बलोच मेला वरी चवंदो हुजी यार जी लंगर पार्क शहर बलोच मेला असांजो कोटन जो पाड़ो आहे बस ठीकु तुंहिंजो महिमान पहुची वेंदो हुजे भाऊ हाणे सॼो महिमान थींदो हुजे हाणे सॼो का फोन टेलीफोन कोन कंदो हुजांइ वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदो हुजे अदा कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं सिक में अल्लाह सिक में बस भाऊ एको पियो हुजे सलाह भली करी त हाणे हो सुरू लॻो पियो हुजे सिक में सिकीअ खे कीमा सिकाए दिल बर दुलारा अखियुनि जा प्यारा हाणे तूं बि सम्झो हुजे त मुंहिंजी हुन इहो माना नेकी कई हलो हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां साईं मां कंडियारो जे ब्लड गोट असांजे ॿुधल मुंहिंजे उतां थो ॻाल्हायां ज़िलो नौशहरो कहिड़ो भली करे आया हुजे साईं वाह जो इलाइक़ो वाह जो ॻोठ वाह जो इहो सरसब्ज़ इलाइक़ो हुजे सरसब्ज़ इलाइक़ो आहे बिल्कुलु ॾाढी अदा पोइ ॾींदो हुजे हले वाले ने सी हुजे हवाले हा थधि आहे हाणे थोरी घणी थधि पई आहे सुठी थधि आहे हिन महिल पोइ थधि खां पोइ खाधा बि कहिड़ा तयारु हुजनि को थधि मौसम जो अदा हुजे नी हा हा साग लही वियो आहे हुकुम कयो तव्हांखे पहुचायूं ऐं मखण माखी इहो बि हुजेव मक्खण माखी बिल्कुलु असां वटि आहे तव्हां अचो असां वटि कंहिं महिल महिमान थियो असांजा होने हिनखे पुछंदो हुजे किथे हाणे वात पटिजी वियो हुजे मखण माखी साग सभु कुझु तव्हांखे मिलंदो ऐं चांवरनि जी मानी हुजे अदा ने चांवरनि जी मानी बि मिलंदी जुअर जी मानी बि मिलंदी असां ॿाहिरि जा माण्हू बाजरी हुजे अदा ने बाजरी हा बाजरी बि मिली वेंदी तव्हांखे तव्हां टाइम ॾियो रुॻो रामण जे वात मां गिग गड़ी पई हुजे अदा ॿियो सभु ख़ैर हुजे जी जी हेलो जी जी दरादा जी 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 चवंदी हुजां अचो वाइदो तव्हांखे मां थेलो ॾींदुमि खणी वञिजो हाज़ुर हाज़ुर अदा ज़रूर ईंदा हुजो टाइम कढूं ॿियो त सभु ख़ैर हुजे वाइदो थेलो मां ॾींदुमि तव्हांखे इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि सच पुछो त अव्हां मणियादार हुजो मुंहिंजे धरतीअ जा माणिक मोती हुजो जेको एॾो प्यार ॾींदा हुजो महिमान नवाज न न तव्हांजे प्रोग्राम असां सभु घर जा बाक़ी सभु फैमिली समेत ॿुधंदा आहियूं पोइ इहे सम्झो त असांजा भाइर भेनरूं बचड़ा असांजा उहे ख़ुशि थींदा हुजनि सम्झो त इहा असांजी ख़ुशी हुजे इहा असांजी कामयाबी हुजे तमामु सॼो कमकार छॾे तव्हांखे बिल्कुलु 2 कलाक प्रोग्राम हफ़्ते में 2 ॾींहं ॾिसंदा आहियूं इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि अवां जा मोहबतूं अवां जा वड़ हुजनि अदा इहो अबा जेको महिरबानी ओदा महिरान थी वजे सरवान गुलाम नबी मोराई साहिब खे असांजा सलाम चइजो बसि इहो सॼो कमाल उन्हनि जो आहे इहो सॼो जेको हुजे न इहो असांखे घरड़ो ठाहे ॾिनो हुजे हा इन वीचारे जाखोड़ जेकी कई आहे मुल्की लेवल ते पाणी जे लेवल ते अहिड़ो को ॿियो नुमाइंदो न आहे असांजे मुल्क में हाय शाबाश मोराई साहब तालीम हुजे
तालीम हुजे हुनर हुजे मोराई साहब खे सलाम आहे असांजो जे अहिड़ा माण्हू असांजे मुल्क में हुजनि त शायदि असांजी इहा धरती सोनी थी पवे हा इहा ॻाल्हि हुजे वाकई इहा ॻाल्हि हक़ीक़त हुजे अदा अबा इन लाइ तमामु आहे अबा पोइ चवंदा हुजनि त माण्हू सुहे बि उते पोइ असां चवंदा हुजूं त असां हिते हिन कखाए घर में वेठा हुजूं ॼण महल में वेठा हुजूं इहो मोराई साहब इहो असांखे घरड़ो उन्हनि ठाराए ॾिनो हुजे उन्हनि जा कुर्ब हुजनि हा बिल्कुलु बिल्कुलु ॻाल्हि आहे वॾो तमामु हिकिड़ो खुलियल दिलि इंसान आहे शाबाश सो इहे अवां जूं मोहबतूं हुजनि एॾे वक़्त खां पोइ फोन कई हुजे अवां हा बसि फोन कयूं त हींअर बि लॻो हिकु ॿ दफ़ो नंबर पर बिज़ी मिले थो कुझु न न हाणे असां तव्हांजो नंबर ज़रूर लॻंदो हुजे ऐं हर हफ़्ते असां सां कचहरी हाल अहिवाल ज़रूर वंडींदा हुजो बिल्कुलु कंदासीं बिल्कुलु तव्हांखे फोन कंदासीं असांखे बि अव्हांजो इंतज़ारु रहंदो हुजे प्रोग्राम अहिड़ो भलो आहे जो सुबुह सां साईं जी बेटाई साहिब जे बैत सां दुआ करे सॼी सिंध खे पोइ था प्रोग्राम शुरू कयो इहा ई असांजे लाइ नेमत आहे बसि इहे अवां सभु इन असांजे सॼे माहौल खे सॼे उथण वेहण खे सम्झंदा हुजो ॻाल्हि खे सम्झंदा हुजो असां इन जे करे सो इहो असां अणॼाणू हुजूं सिखंदा हुजूं अवां जहिड़ा ॾह वेठा हुजनि उहे परखींदा हुजनि ज़रूरु वॾी महिरबानी आहे तव्हांजी वॾी महिरबानी आहे वॾो प्रोग्राम हिकिड़ो इस्लाह आहे तव्हांजे तरफ़ां असांखे पर हिकिड़ो वरी इहो बि हुजे त तव्हां बचड़नि जो ख़्यालु कंदा हुजो बचड़नि खे तालीम ॾींदा हुजो हुनर सेखारींदा हुजो कंप्यूटर सेखारींदा हुजो पोइ इहो छेलो बि उन्हनि जे इन ख़ुशीअ में उन्हनि खे ॾींदा हुजो तव्हांखे ॾींदासीं हा पोइ गंज असां वटि गंज ॿिठो आहे माल ॿाराड़ीअ में पोइ कहिड़ो टेडी हुजे कामोरो हुजे जहिड़ो तव्हांखे वणे अचे काए वञिजो हाई शाबाश इहे हुजनि हुकुम आहे तव्हांजो दिलि जा ॾह सर माण्हू अहिड़ा हुजनि मूंखे ख़ुशी थी हुजे अवां असांखे वारंट ॾेई छॾियो हुजे सम्झो जी न त काए वञिजो वाइदो कयो हलो वाइदो थी वियो हुजे बसि वाइदो थी वियो हुजे ज़रूर ईंदा हुजो खणी वञिजो हुते वञी खाइजो तव्हां हिन खां सीअ खां हिन घर में हिते ॿधी छॾींदा हुजूं असां ॻाल्हि कर हिते घर में ॿधी छॾींदा हुजो हा कर अदा इहो पोइ तव्हांजो किथे अची पुछूं असांजो ॻोठ आहे कंडियारो तालको कंडियारो आहे कंडियारे जे भरिसां 1.5 किलोमीटर ते मुंहिंजो ॻोठ आहे दरबेले रोड खां हाज़ुर बसि असांजो तूं इंतज़ारु कंदो हुजे असां पुॼी वेंदा हुजे लेलो तयारु करे रखंदो हुजे ऐं अचो तव्हां असांजे घर फैमिली सां माटी खाई वञो इहे असांजा पंहिंजा कख हुजनि अवांजा कख असांजा कख इहे बचड़ा हुजनि जुग जुग जीअं त मुंहिंजे अदियुनि खे भेनरुनि खे अमड़ियुनि खे सभिनी खे सलाम चवंदा हुजो सभिनी खे सलाम लख थोरा लख अवां जा मोहबतूं अवां जूं अवां चयो हुजे माना लेलो असांखे मिली वियो हुजे लेले जी ख़ुशी में रामण त हेले हल रामण हल तुंहिंजी ले इहो कहिड़ी ख़ुशी हुजी ओ बरन अरे मसाला ख़ुशी कहिड़ी हुजे अखियूं रामण जूं ओ बरन मसाला कजल रंग अरे ख़ुशी छाची हुजे इहो त ॿुधाईंदो हुजे न लेले जी न ख़ुशी न जी न हुजे पोइ छाची हुजे ख़ुशी इहा हुजे त पंहिंजा माण्हू पंहिंजे खे एॾो प्यार ॾींदा हुजनि ऐं उन्हनि खे साराहींदा हुजनि इन ॻाल्हि जी बसि हिन खां मथे को वारंट को ताज न हुजे असांखे मिली वियो हुजे हाई शाबाश अवाम जो पोइ हाणे इन ख़ुशीअ में कलाम हिते ई कंदो हुजे हिते ई हो अखियूं रामण आवाज़ त न चयो हुजे मूं पोइ को भलो हलंदो हुजे हाणे तूं जो मां चयो हुजे तमास कई हुजे मूं पहिरियां हे हलाईंदा हुजे पोइ वरी ईंदा हुजे हा हलाईंदो हुजे सो फई मलण जी आवाज़ में हुजे ओ मेहुड़े में हार तुंहिंजूं बेले में ओ मेहुड़े में हार तुंहिंजूं बेले में सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हसीना पोपरी हसीना पोपरिया हा हा हसीना पोपरिया हा हा तोखे छा थियो हुजे यकदमि वेही रहियो हुजे राधुल
इहो ॼणो ॿनीअ जो कमु कराया हुजा। तॾहिं चवंदी हुजां न थोरो घटि खाईंदो हुजे। छो? ॿियो छा हुजे, वधी वधी असुल जेको हुजे वण थियो हुजे। माण्हू थोरो घटि खाईंदो हुजे त भॼण में, डुकण में, नाच में, गाने में, मल्ह में, मुक़ाबले में माण्हू जेको हुजे पंहिंजो साहु खणी सघे। हाणे साहु अमरा जो हेठि मथे हुजे। पासे थींदा हुजो। जल्दी कयो, पाणीअ जो बंदोबस्तु कंदा हुजो। पाणी जो बंदोबस्तु कंदा हुजो। अहिड़ा ॿनी सुकंदी हुजे जो हाणे बंदोबस्तु करो। हिकिड़ो गिलास तोखे खपे। हलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कड़े शहर खां? सदाम सिंह से चार नवाज साहब। चाल हुजे अदा, चाल हुजे अदा, ख़ुशि हुजो। खुश आहियो साईं? सभु ख़ैर हुजे। टीवी जो आवाज़ घटि करे छॾींदा हुजो त हिक ॿिए जी ॻाल्हि सम्झंदा हुजूं। सही आहे जोड़ी जो ख़ैर साईं। सभु ख़ैर। कीअं रंग लॻंदा हुजनि? सभु ख़ैर हुजे अदा, ख़ुशि लॻा पिया हुजो। ख़ैरात बि तव्हां ख़ुशि आहियो। असां बि तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया। स्कूल खां मोकल थी आया, उस्ताद आहियां, घर रहियल आहियां, ज़ाल मां ॿई ॿुधूं पिया। उस्ताद हुजो, उस्ताद हुजो, उस्ताद हुजो, मोकल। गर्मी जो जी जी शहर जूं मोकलूं थी वञनि, अॻु आहियां, घर ॾिठो आहियां, तव्हांजो प्रोग्राम ॿुधा पियो। मूं चयो सियारे में चयो हुजे गर्मीअ जूं, त मां छिरक थी वियो हुजे त तव्हां ॾे वरी गर्मी थी वई हुजे छा? अदा ॿियो सभु ख़ैर हुजे। तव्हांखे ही राम राधा कीअं लॻंदो हुजे? प्रोग्राम माशाअल्लाह तव्हांजो ॾाढो सुठो आहे। वाह वाह। भाॼई ठीकु हुजे, भाॼई सां गॾु वेही प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, ॾाढी सुठी ॻाल्हि हुजे। बालकनि खे बि अहिड़ो पढ़ाईंदा हुजो, उन्हनि जी सुहिणे नमूने तरबियत बि कंदा हुजो। हुनर सेखारींदा हुजो अदा। बिल्कुलु बिल्कुलु। हुनर फन ऐसे नहीं हमसे। का नई का पुरानी का ॻाल्हि का मोहड़ को पैगाम हुजे त ॿुधाईंदा हुजो अदा। बस असांजो सिंधवा सिंह जे पैगाम आहे त पंहिंजा ॿार जेके हींअर सीख में बचायो मोकल थी आहे ऐं हींअर माक स्कूल ॾाढी आहे, हवा लॻे पई तरदी। हवा सर्दी आहे त मौसम हुजे न। हाणे मौसम आहे पर ॿारनि खे निकिरनि खे पंहिंजनि खे बचाइण छोजो स्कूल में मौसम हूंदा आहिनि। बिल्कुलु सही हुजे। ॿार भॼंदा हेॾा होॾा त उन्हनि खे थधि लॻंदी, निकिरा आहिनि ॿार। बस बिल्कुलु बिल्कुलु अवांजो इहो पैगाम सभिनी ताईं पहुची वियो हुजे अदा। वॾी महिरबानी उस्ताद साहब, वॾी महिरबानी, लख थोरा। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं, राम राधा खे ॾिसंदा हुजो, पसंदि कंदा हुजो, फोन कॉल कंदा हुजो। इहे अवां सभिनी जा कुर्ब हुजनि, अवांजा वण हुजनि। अवां शऊर खे मज़बूत कंदा हुजो, शऊर सगारो करे ॾींदा हुजो पंहिंजनि बालकनि जो ऐं पंहिंजे धरतीअ जे बालकनि जो। उन्हनि जी तालीम ओहिड़े नमूने कंदा हुजो त इहा सॼी जेका उहे कंहिं मंज़िल ते हुजनि त उहो सॼो जो सॼो जेको चवंदा हुजनि त उन्हनि खे जेको माहौल मिले, उन्हनि खे इज़त मिले, उन्हनि खे जेका कुर्सी मिले, उहो जेको पंहिंजी मनता माणींदा हुजनि, असल में मनता उहा अव्हां जे नाले हुजे, उहा अव्हां जी सम्झो मनता हुजे। तव्हां तालीम खे ओहिड़ो रखंदा हुजो जॾहिं सुठो हिकिड़ो शऊर, सुठो हिकिड़ो मुआसिरो जुड़ी पवंदो हुजे त उहो सभु जेको हुजे न उहो उस्तादनि जे नाम हुजे। उस्ताद जो नालो वॾो हुजे ऐं उस्ताद कीअं तरबियत करे, कीअं सेखारे, इहो हिकिड़े उस्ताद खे, सुठे उस्ताद खे हिन जो अंदाज़ो हुजे, हेड मास्तर खे बि अंदाज़ो हुजे। ईअं हुजे? हा बिल्कुलु हुजे। हलो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कड़े शहर खां? मोहम्मद उस्मान चन्ना इस्लामाबाद खां। भली करे हुजे अदा, ख़ुशि हुजी, चङो भलो, तबियत बार? तबियत बार अल्हम्दुलिल्लाह। अब कीअं मौसम हुजे, कीअं रंग ॾिसंदो हुजे, हर ॾींहुं रंगनि खे ॾिसंदो हुजे? हा तव्हांजा महिरबानी टीवी जा रंग बहितरीन आहिनि, तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीन आहे। हाणे अञा जेको बाक़ी जे बारे में तव्हां लेक्चर ॾिनो उहो बि तमामु बहितरीन आहे। वाह वाह। तव्हां पाण बहितरीन हुजो न तॾहिं तव्हांखे राम राधा बहितरीन लॻंदो हुजे भाऊ। हा ऐं ॿियो त तव्हां वालदेन खे चओ त पंहिंजा पहिरियां मसाइल ॾिसनि, पोइ वरी वसाइल ॾिसनि, पोइ अहिड़े हिसाब सां पंहिंजी ज़िंदगी तरतीब ॾियनि, पंहिंजे बालकनि जे मुस्तक़बिल जे बारे में अहिड़ी तरतीब ॾियनि। पहिरियां मसाइल वसाइल इहे साम्हूं रखी पोइ ओहिड़े तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी खपे। बिल्कुलु सही चवंदा हुजो। तव्हांजो पैगाम सभिनी ताईं पहुची वियो हुजे अदा। ॿियो त सभु ख़ैर हुजे? हा ॿियो सभु ख़ैर आहे। हिकिड़ी फरमाइश आहे असांजी। जी जी। हा इहो आहे त जिल्लतुल दोस्त आहिनि ॿई कंदियूं महिरान जूं। इहो आहे न तव्हां लाइब्रेरी में ॻाल्हाईंदा? साईं बिल्कुलु इहे शयूं त असां वटि हुजनि न साईं।
हा इहो आहे कि बिल्कुलु इहो ॿुधऊं ॾाढो बहितरीनु आहे महिराण ते। सो बसि इहो ज़रूरु 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 ॿुधाईंदो हुजे ज़रूरु। वॾी महिरबानी हुजे अदा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा मोहबतूं हुजनि अव्हां सभिनीनि जूं। अव्हां केॾी बि सुठी रांदि खेॾंदा हुजो पर उन रांदि मां जे ॿिया रांदीगर पैदा न थींदा हुजनि सम्झो त अव्हांजी उहा रांदि पोइ कंहिं कम जी न हुजे। अव्हां सुठो पढ़ंदा हुजो ॿिए तो ई मुंतकिल न थींदो हुजे सम्झो पोइ उहा अव्हांजी तालीम अव्हां तो ई रहिजी वेंदी हुजे। जे अव्हां सुठा आबादगार हुजो पंहिंजी ज़मीन खे सुहिणे नमूने खेड़ाए करे उन में आबादी खणंदा हुजो त पासे वारा उन मां सिखंदा हुजनि त इहो अव्हांजो हिकिड़ो वॾो कमाल हुजे। अव्हांजी ज़िंदगी पंहिंजे घर तो ई महदूद न हुजे। अव्हां सुघड़ हुजो ॾाहा हुजो ॿियनि जा बांह ॿेली हुजो जॾहिं अव्हां पाड़े जो घर पाड़े जा ॿार उन्हनि खे बि सुहिणे नमूने जॾहिं अव्हां तरतीब में आणो उन्हनि खे बि सुजाॻ कंदा हुजो त असुलु अव्हांजे ज़िंदगी जो ॾींहुं उहो हुजे पंहिंजे औलाद सां गॾोगॾु हिकिड़ो बालक ॿियो तॾहिं वञी अव्हां असां ऐं असांजा सिंधवासी असांजा मारूअड़ा असांजा सांगीअड़ा असांजा झांगीअड़ा उहे सभु वञी कामयाब थींदा हुजनि। सो अधे बि फरमाइश कई हुजे फरमाइश ॿियनि दोस्तनि बि कई हुजे पर पोइ हिन पासे हलंदा हुजूं त जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं। सो वाकई हिकिड़ी महिराण हीअ हुजे ॿियो वादीअ महिराण सिंधु दरियाह असांजो हुजे सुहारी सिंध हुजे। सो उन जी ॻाल्हि हर घड़ी हर लम्हे हर माण्हू वटि पहुची वई हुजे पोइ ॾे हुजे परॾे हुजे जिते जिते हुजो पंहिंजे सिंधु दरिया सां मोहबत जो इज़हार ज़रूरु करो। धरतीअ सां मोहबत जो इज़हार ज़रूरु कंदा हुजो पंहिंजी सिंधी ॿोलीअ सां मोहबत जो इज़हार ज़रूरु कंदा हुजो पंहिंजे माण्हुनि सां मोहबत जो इज़हार ज़रूरु कंदा हुजो पंहिंजनि माण्हुनि में गॾु रहंदा हुजो नफ़रतूं परे कंदा हुजो मोहबतुनि खे वंडींदा हुजो। सो पंहिंजी ज़ात पात खां मथां थी जॾहिं अव्हां सोचींदा हुजो न त पोइ भई सभ खां पहिरें जेको हुजे इंसानियत हुजे उन खां पोइ हुजे ज़ात पात पोइ बागड़ी हुजे भील हुजे सिख हुजे मेघवाड़ हुजे या कोली हुजे या मुस्लमान हुजे या दीवान हुजे पर सभ खां पहिरें जेको रिश्तो हुजे उहो हुजे इंसानियत छो त मालिक साईं सभिनी खे जोड़े जहान ठाहियो हुजे। सो हे जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ अव्हां सां खोड़ सारी कचहरी कंदा हुजो। नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं हर ॾींहुं इन करे सुठो गुज़रंदो हुजे जॾहिं अव्हां पंहिंजे ज़िमेवारी खे महसूसु कंदा हुजो त हर माण्हू खे जेका पंहिंजी घर में हर फर्द खे ज़िमेवारी हुजे उहा पंहिंजी ज़िमेवारी पाण निभाईंदो हुजे उनखे चवण जी ज़रूरत न पवंदी हुजे तॾहिं वञी अव्हां घर में किथे ॿाहिरि हुजो कम में हिकिड़ी सुहिणी टीम हिकिड़ो सुहिणो कुटुंब तरतीब ॾेई सघंदा हुजो पोइ उन में हर वक़्तु ख़ुशी हुजे घर में। पर जॾहिं अव्हां पंहिंजे घर में बांह ॿेली न हुजो सभु को कम में मसरूफ़ न हुजे कम न कार करे कंहिंजी ॿुधंदो न हुजे त पोइ उते ॻाल्हि जेका हुजे मज़ो न जेको हुजे ख़ुशियूं बि न हुजनि पोइ उन्हनि चेहरनि ते मुर्कूं बि न हुजनि पोइ ईअं सम्झंदा हुजो की जीअं गुल मुरझायल हुजनि तीअं माण्हुनि जूं ज़िंदगियूं बि मुरझायल हुजनि उलझल हुजनि सुट जीअं मुंझंदो हुजे ईअं हुजनि जीअं मुंहिंजो सुट मुंझाए छॾो हुजे त मुंहिंजो हुजे उहो अञा त सवलो ई कोन थींदो हुजे। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मुंहिंजे अदा केरु कहिड़े शहर खां कहिड़े शहर खां दा सालेह पट खां नालो पंहिंजो ॿुधाईंदा हुजो। ख़ैर मोहम्मद छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला सभु ख़ैर हुजे घर भाती सभु ठीकु हुजनि साले पट वारा सभु ठीकु हुजनि ख़ैर लॻो पियो हुजे अव्हां जूं दुआऊं लॻियूं पियूं हुजनि ॿियो को हाल को अहिवाल का ॻाल्हि का मोहार को पैगाम हुजे त ॿुधाईंदा हुजो। प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे रंग कीअं लॻंदा हुजनि वाह 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 कीअं अव्हांजो सुबुह कीअं गुज़रियो हुजे प्रोग्राम खे ॾिसी
हाणे माना तबियत में बहितरी ख़ुशी आई हुजे थींदी त हुजे न त ख़ुशी थींदी हुजे न जी जी हा ख़ुशी थींदी रहे ऐं तबियत में चकाई थींदी हुजे हा हा आओ शाबाश माना इन तव्हांजे चेहरे ते मुर्क ईंदी हुजे ज़रूर ज़रूर उन्हनि खे खिंड मिर्च हले पई सो इहो इन जे करे थींदो हुजे तव्हां पंहिंजे घर में बि ईअं खिली ॻाल्हाईंदा हुजो ईअं खिल मुख पाण में कचहरी कंदा हुजो त सम्झो कंहिं टाटकर जी ज़रूरत ई न पवंदी हुजे न न न डॉक्टर खे बि न थियण पई हा सो पंहिंजी ज़िंदगीअ खे इन आधार गुज़ारींदा हुजो त पोइ अव्हांखे को मथे में सूर न पवंदो हुजे अव्हांजी तबियत में उहो बिगाड़ न ईंदो हुजे पोइ अव्हांजी तबियत पोइ अव्हांजी ज़िंदगी ख़ुशगवार पोइ गुज़रंदी जीअं गुल गुल जेके हुजनि इहे महकी पवंदा हुजनि तीअं ई ज़िंदगियूं महकी पवंदियूं हुजनि वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हांजा मोहबतूं हुजनि अव्हांजूं गुल अहिड़ी तरह था हवा में लुडन को हाथ करे को नथो करे ॻाल्हियूं ॻाल्हियूं त लाए कहिड़ियूं अथनि को हाथ करे को नथो करे तुंहिंजो आवाज़ भलो न हुजे तॾहिं मां चवंदी भला वारो वठंदी हुजां हा पोइ हाणे ॻाईंदी हुजे भला हाणे ॻाईंदी हुजे ॻाईंदी हुजां मां कहिड़ी रागी हुजां जो ॻाईंदी हुजां हा पोइ हाणे इहो केसर जो पूरो पासो वॼाईंदी मिड़ई हुजे तो कुझु हुजे त मुंहिंजी बि ज़बान ते अची वियो हुजे मिड़ई ॿ लफ़ चमो बि झुंगारे छॾा हुजनि जहर खे बि जम जम करे पी ॾिठो वारो कंदो हुजे इहो त कंदो हुजे ओ जहर खे बि जम जम करे पी ॾिठोसीं सो ज़िंदगीअ में अव्हां ॻाल्हियुनि खे जेको ऐं अहिड़ी राय खे बि अव्हां जॾहिं ज़ब्त कंदा हुजो त पोइ ज़िंदगी असुल उहा हुजे ज़िंदगी चवंदा इहो हुजे त माण्हू बर्दाश्त करणु सिखंदो हुजे पोइ कहिड़ी बि तकलीफ़ ते ॻाल्हि कहिड़ो बि तकलीफ़ ते रस्तो को दग को अहिड़ो वक़्तु अची वञे त उनखे ज़हर जीअं पी यानी उनखे पंहिंजो पाण ते जेको हुजे कंट्रोल कंदा हुजो पंहिंजो पाण खे मज़बूत रखंदा हुजो दरगुदर कंदा हुजो पाण खे सगारो बणाईंदा हुजो तॾहिं वञी थींदो हुजे अॼोके प्रोग्राम जी रिहाण पंहिंजे पुॼाणीअ ते पुॼंदी हुजे हा ख़ुशिन जे हिन माग में अॼु जेकॾहिं का असां का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते रामो इरादा सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अव्हां सभिनीनि जी ख़िदमत में ज़रूर हाज़ुर थींदा मूंखे उमेद हुजे त ईंदड़ साल में अव्हां में खोड़ सारी बहितरी ईंदी हुजे अव्हांजे इल्म में तालीम में मंज़िल माणण में ऐं पर उन सां गॾोगॾु इहो चवंदो हुजां त अॼु अधु जीअं फ़ोन कई हुजे अॼु जेके फ़ोन कॉल ते जेके सभु मुंहिंजा ॿाहिरि शामिलु थिया हुजनि जिन हिन प्रोग्राम खे महिरान टीवी खे सारायो हुजे हिन 2024 में सभिनी पंहिंजे ख़ुशियुनि जो इज़हार कयो हुजे सभिनी रामू राधा खे सारायो हुजे मेहरान टीवीअ खे सारायो हुजे असांजे सरवाण साईं गुलाम नबी मोराई साहिब जी ॻाल्हियुनि खे उनजी कोशिशुनि खे सिंध जे लाइ जेके हू पाण पतोड़ींदा हुजनि भिटाई जे लाइ जेको पाण पतोड़ींदा हुजनि दरिया बादशाह जे लाइ जेको पाण पतोड़ींदा हुजनि उन्हनि जी साराह कई हुजे उन्हनि जी ॻाल्हि कई हुजे उन्हनि सभिनी भाइरनि जा उन्हनि सभिनी मारू माण्हुनि जा असां थोराइता हुजूं सो उन सां गॾु गॾु ईअं हुजे तव्हांजे पाड़े में को बालक को सुठी तालीम सुठी डिग्री हासिल करे आयो हुजे त उनखे वञी अजरक पाराईंदा हुजो उनखे वञी मान ॾींदा हुजो पंहिंजे घर में को बालक पढ़ी का डिग्री हासिल कई हुजे उनखे अजरक पाराईंदा हुजो उहो उनजो लाइक़ु हुजे उहो उन ते सुहंदो हुजे को सुठो अव्हां वटि ॾांदनि जो सवार हुजे उनखे अजरक पारायो घोड़े सवार हुजे उठ जो सवार हुजे इहे सुघड़ हुजनि पोइ हुनरमंद हुजनि अजरक हाणे उन्हनि खे पाराईंदा हुजो इहो न हुजे तव्हां रुगो ख़ाली सियासी पासे हुजे उन पासे हौसला अफ़ज़ाई कंदा हुजो अव्हां जी इन हौसला अफ़ज़ाईअ सां तव्हां सम्झी सघंदा हुजो त हुनखे अञा बि केतिरी ख़ुशी थींदी हुजे ऐं हू अञा बि अॻिते जेको हुजे कोशिशि कंदो हुजे ऐं अॻिते वधण जे लाइ जेको हुजे कदम अॻिते वधाईंदो हुजे उन सां गॾोगॾु कल्ह हिकिड़ो दोस्त मूंखे ॿुधायो हुजे त सोशल मीडिया ते ॿ हिकिड़ियूं नियाणियूं हुजनि जेके स्कूटर सिखियूं हुजनि उहे स्कूटर छो सिखियूं हुजनि त उहे स्कूटर इन करे सिखियूं हुजनि त इहो असां घर में वालदेन जेके हुजनि उहे मसरूफ़ हुजनि पंहिंजो कमुकार हुजे त असां तालीम जे लाइ अॻिते वधण जे लाइ असां स्कूटर वठी ॾिनो हुजे जीअं असां स्कूल पंहिंजो पाण वेंदा हुजूं स्कूल मां पढ़ी करे वरी पंहिंजे स्कूटर ते मोटींदा हुजूं
त मुंहिंजे सुवारी सिंध जी इहा हिकिड़ी वॾी तब्दीली हुजे जेके न्याणियूं आणींदियूं हुजनि ऐं सिंध जायूं तब्दीली आणींदियूं हुजनि इन्हनि ते असांखे गर्व हुजे फ़खुरु हुजे ऐं उन्हनि न्याणियुनि खे असांजो सलाम हुजे उन्हनि वालदेन खे बि सलाम हुजे त पंहिंजे न्याणियुनि खे सभिनीनि खां इहो थींदो हुजे कि न्याणी जेका हुजे उनजी हर दौर में इज़त बि कंदा हुजो उनजो एहतराम बि कंदा हुजो उनजो एहसास बि कंदा हुजो उनखे तालीम छो त ॾियारींदा न्याणी जेका हुजे हिकिड़ी वॾी नेमत हुजे सो उनखे तालीम याफ़्ता बणाईंदा हुजो त अवां ऐं छो पाण त सघो तालीम जेको हुजे वो न्याणीअ जो हक़ हुजे न्याणी हुजे या पुट हुजे ॿई तालीम पिराईंदा हुजनि तव्हांजो मुआसिरो सगारो थींदो हुजे पोइ ऐं असांजी सुहिणी सिंध जेका हुजे अञा बि गुलनि जीअं महकी पवंदी सो हिननि ॿिनि न्याणियुनि ते मूंखे वॾो गर्व हुजे पर बाबा पंहिंजे स्कूल तो ई पंहिंजी ॻाल्हि तो ई वालदेन जे एतबार तो ई इहो जेको बि अव्हांखे वालदेन करे ॾिनो हुजे उन्हनि वालदेन खे सलाम अव्हांखे सलाम हुजे अव्हांजे चाचा खे सलाम हुजे पर इहो जंहिं अव्हांखे रिकॉर्ड करे असां ताईं ॻाल्हि पुॼाई हुजे उन भाउ खे बि सलाम हुजे त इहा ॻाल्हि थींदी हुजे त वाहण वस्ती जिते वेठा हुजो पंहिंजो किरदारु अदा कंदा हुजो पंहिंजे इल्म जो जेको हुजे ॾीओ रोशन कंदा हुजो हुनर जो ॾीओ रोशन कंदा हुजो अदब जो ॾीओ रोशन कंदा हुजो पंहिंजे माउ पीउ जी इज़त कंदा हुजो वॾनि जो एहतराम कंदा हुजो नंढनि सां प्यार कंदा हुजो पंहिंजी सुहिणी सिंध धरतीअ सां मोहबत कंदा हुजो पर इहा ॻाल्हि हुजे पंहिंजे सुहिणे सिंधु दरिया लाइ किरदारु अदा कंदा हुजो मालवंद माण्हुनि लाइ किरदारु अदा कंदा हुजो पंहिंजा जेके फसल हुजनि जेका बनी ॿारो हुजे ज़मींदार हुजे हारी हुजे उन जे लाइ किरदारु अदा कंदा वण पोखींदा हुजो हद खां वधीक वण पोखींदा हुजो पंहिंजी सुहिणी सिंध खे साओ कंदा हुजो सो अॼोके प्रोग्राम आहे हिन सां मोकिलाईंदा हुजो त सॾ में सॾ हुजे राम राधा मेरान टीवी जा सभई रंग अवां सां गॾु जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत पर हुजे विंदे विंदे जलाल चांद जो कलाम हुजे अवां सभिनी जे नाह हुजे ओ नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में ॾेई बाहि वियो मां जिगर में